जय झूलेलाल। मुंहिंजो नालो नेमी चिराग खानचंदानी आहे। मां 3 दर्जे में पढ़ंदो आहियां। मां पुणे में रहंदो आहियां। मां तव्हांखे हिकु बैत ॿुधायां थो जंहिंजो नालो सुठा संस्कार आहे, जंहिंखे दादी आशा चंद लिखियो आहे। माउ ऐं पीउ जो चयो मञिजे, सदा अदब में तिनजे रहजे, नित उस्ताद खे मान ॾिजे, जीअं हू चवे तीअं कजे। भाउ ऐं भेण सां रखजे प्यार, टिण सां कोन कजे तकरार। सवेल सुम्हिजे सवेल उथजे, अवल धणीअ जो नालो गिनजे, कूड़ न चइजे ॾिजे न गार, शइ छोराए थिजे न ख्वार। हिन नसीहत के जो हणंदो, माइट मिट के सुवणंदो, माइट मिट के सुवणंदो, माइट मिट के